भिरिया सिटी में मलेरिया विघे मासूम नींगरी फोत 3 ॾींहं में फोतियुनि जो अंग 4 थी वियो। भिरिया सिटी जे ॻोठ जुमो नाइच में मासूम नींगरी सिंधु धीउ सुल्तान नाइच इलाज जी सहूलियत न हुअण करे मलेरिया विघे फोत थी वई। इलाइक़े में 3 ॾींहं अंदरि मलेरिया विघे फोत थियलनि जो अंग वधी 4 थी वियो। सिहत खातो ज़िले तोड़े तालुका इंतज़ामिया अघूर निंड सुतल इलाइक़े वासियुनि खे सिहत जूं के बि सहूलियतूं न मिलियूं। मासूम ॿारड़ा नौजवान बुखूं पाहनि ऐं इलाज जूं सहूलियतूं न मिलण करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। ॻोठ जुमो नाइच, ॻोठ पुनहल नाइच, ॻोठ मंगू, ॻोठ उम्मीद अली नाइच ऐं ॻोठ मोहम्मद खान नाइच समेत भरपासे जे ॻोठनि में सवे मासूम ॿारड़ा ऐं ॻोठाणा मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वरतल आहिनि। मुख़्तलिफ़ ॻोठनि में गुज़िरियल 20 ॾींहं खां 5 फुट खां वधीक पाणी बीठल हुजण करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो आहे, जंहिं सबबि केतिरा ई ॻोठाणा बीमारी जे बिस्तरे ते पियल आहिनि ऐं अचु वञ जा रस्ता मुकमल बंदि हुजण करे केतिरा ई ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। उन मौक़े ते नींगरी जे वारसनि ॻोठाणनि सुल्तान नाइच, इमदाद नाइच, इरशाद नाइच ऐं ॿियनि चयो त हिन महल ताईं असां वटि न ई का सिहत खाते जी टीम पहुती आहे ऐं न ई सरकारी का इमदाद पहुती आहे। हिननि सिंध सरकार, ज़िले इंतज़ामिया, DHO नौशिर फिरोज़ समेत सरहदी वारनि खे पुरज़ोर अपील कंदे घुर कई त डॉक्टरनि जूं टीमूं मोकिले वधीक हयातियूं बचायूं वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।